क्वेश्चन तव्हांखे एग्ज़ाम्पल में हुयो बुक में तव्हांखे सॉल्व करण जे लाइ चयो आसान आहे बिल्कुलु तव्हां पहिरियों करे आया आहियो। डेटा लिखंदा ते असांखे छा छा मिलियल आहे। असांखे पार्ट मिलियल आहे 96 ऐं टोटल मिलियल आहे 150% फाइंड करणी आहे। फार्मूलो लिखंदासीं परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे परसेंटेज फाइंड करणी आहे त फार्मूले खे रीअरेंज करण जी ज़रूरत न आहे। पार्ट घणो आहे 96, टोटल घणो आहे 150 मल्टीप्लाइड बाय 100। हे 0 0 सां कटिजी वियो। परसेंटेज इज इक्वल टू मथो 96 आहे, हेठों 15 आहे। 9 6 15। ॾिसो टिनि जो खोड़ो ॿिन्हिनि ते वञे थो पियो। कीअं ख़बर पई? 9 6 15 थींदो, 15 ते वेंदो माना 96 ते बि वेंदो ऐं हिन ते बि वञे थो पियो। हाणे हिते असां लिखी करे पोइ कयूं था पिया। टिनि जो खोड़ो हिन ते 5 दफ़ा, ठीकु आहे। हिन ते वेंदो 3 दफ़ा ऐं हिन ते वेंदो 2 दफ़ा। हे थी वेंदो 32/5। हाणे असांखे ख़बर आहे डायरेक्ट खोड़ो नथो वञे, इन करे असां हीअं वंड कंदासीं। ॾाही में जवाबु ईंदो। ॾाही वारी जवाबु वंड बि तव्हांखे मां सेखारिया हुआ। 5 जो खोड़ो 32 ते पढ़ंदो। पहिरियों वेंदो 6 दफ़ा, 5 6 30, घणा बची पवंदा 2। अॻिते हलाइण जे लाइ असां छा कंदा आहियूं? ॾाही ॾेई करे 0 ॾींदा आहियूं। हाणे 5 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदुसि? 4 दफ़ा वेंदुसि। ठीकु आहे। 5 चौक 20। हे पाछी 0 बची। हे तव्हांजो जवाबु थी वियो। घणो आयो? 6 पॉइंट किथे ग़लती कई आहे? हा सॉरी, 10 हे जो बचियलु आहे। ठीकु आहे। हे 10 मां चवां पियो त 150 मां 96 जेको आहे सो 6.4% कीअं थींदो। हाणे हे 6.4 थियो हिननि जी वंड जो जवाबु। 10 त ज़रब में पियो अथसि न, यानी हिन सॼे जो जेको वंड में जवाबु हुयो 32 भाङे। अञा पाण ग़लती कईसीं, इहो करण जी पाण खे ज़रूरत ई न हुई। हे ज़रब में 10 पियो हुयो, मूंखां ग़लती थी वई, 10 विसरी वियो। 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। हाणे ॾिसो 32 दरमियां 2 घणो अची वेंदो? 64। पर हिते बि जेकॾहिं तव्हां ॾाही 6.4 दरमियां 10 कंदव त तव्हांजो जवाबु घणो अची वेंदो? 64% अची वेंदो। कीअं? तव्हां ख़बर आहे 10 जी ज़रब करे ॾाही हिकु वांगुरु हेॾे शिफ्ट थींदी, उहो हिते अची वेंदी। हिते लिखण जी ज़रूरत न आहे। कटे सटे 64%। हे असांजो छा आहे? आंसर आहे।